सिंध इधर यूनिवर्सिटी ट्रिनिजाम में अंडर ग्रेजुएट डिग्री प्रोग्राम में दाख़िले लाइ एंट्री टेस्ट शुरू कई वई। यूनिवर्सिटी ऐं उन सां सलहाड़ियल कैंपस में एंट्री टेस्ट वरती पई वञे। एंट्री टेस्ट लाइ बलूचिस्तान में हिकु ऐं सिंध में 3 एंट्री टेस्ट मर्कज़ क़ाइमु कया विया आहिनि। सिंध में हैदराबाद, सखर, उमरकोट ऐं बलूचिस्तान में कोयटा सेंटर में एंट्री टेस्ट वरती पई वञे। हैदराबाद सेंटर में 4,247 उम्मीदवार शरीक आहिनि, जिन मां 741 शागिर्द शामिल आहिनि। चइनी मर्कज़नि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया। सिंध ज़रा यूनिवर्सिटी ट्रिनिजाम में अंडर ग्रेजुएट डिग्री प्रोग्राम में दाख़िले लाइ एंट्री टेस्ट शुरू थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर जुनैद भट्टी खान। जी जुनैद, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? बिल्कुल, सिंध यूनिवर्सिटी में डिग्री प्रोग्राम में दाख़िला लाइ एंट्री टेस्ट शुरू थी वई आहे। यूनिवर्सिटी ऐं उन सां साकार खैरपुर कॉलेज ऐं उमरकोट कैंपस में एंट्री टेस्ट में 5,707 उम्मीदवार शरीक आहिनि। टेस्ट में 905 गर्ल्स समेत शागिर्दनि जी वॾी तादाद शिरकत कई आहे। टेस्ट लाइ कोयटा, बलूचिस्तान में हिकु सिंध में 3 एंट्री टेस्ट मर्कज़ क़ाइमु कया विया आहिनि। हैदराबाद सेंटर में 4,247 उम्मीदवार शरीक, जिन में 741 गर्ल्स शामिल आहिनि। उमरकोट सेंटर में 560 बॉयज़ ऐं 66 गर्ल्स एंट्री टेस्ट में शरीक आहिनि। सकर सेंटर ते 640 बॉयज़ ऐं 96 गर्ल्स पारां टेस्ट ॾिनो वियो आहे। कोयटा सेंटर में 96 बॉयज़ ऐं 2 गर्ल्स शिरकत करे रहिया आहिनि। एंट्री टेस्ट 100 मिंटनि में 100 MCQs सवालनि ते ॿधल आहे। हैदराबाद में 62 ब्लॉक क़ाइमु कया विया आहिनि, जिनमें गर्ल्स ब्लॉक शामिल कया विया आहिनि। प्री मेडिकल जा 49 ऐं प्री इंजीनियरिंग जा 12 ब्लॉक तरतीब ॾिनल आहिनि। दाख़िला लाइ मेन कैंपस लाइ 1,785 सीटूं मखसूस कयूं वियूं आहिनि। उमरकोट लाइ 318 ऐं ॿियनि मर्कज़नि लाइ 220 सीटूं रखियूं वियूं आहिनि। मर्कज़ ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ामात कया विया आहिनि। पुलिस ठीक आहे, तव्हांजी महिरबानी जुनैद अपडेट करण जे लाइ।